नौशरो फिरोज का खबर शामिल कयूं पिया। मंसूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक़ पाकिस्तान पैरामेडिकल स्टाफ एसोसिएशन सिंध जे सीनियर अॻवान रजब मेमन दड़ो शहर में सियासी ऐं समाजी अॻवाननि सां गॾु पुठा उघाड़ा करे निठण उन में उस में सख़्त एहतजाज कंदे चयो त गुज़िरियल 2 सालनि खां इलाइक़े जो हुकूमती धुर जो वॾेरो मुंहिंजी ज़रई ज़मीन जो पाणी बंदि करे मुंहिंजी ज़मीन गिराबाद करे छॾी आहे, जंहिं लाइ मां मुसलसल दाहूं कंदो रहियो आहियां, पर हर ऑफिसर तोड़े चङा मुड़ुस कन लाडार करे रहिया आहिनि। मुंहिंजी को बि दाह ॿुधण वारो कोन्हे। अॼु मजबूर थी मां एहतजाज करे रहियो आहियां। जेकॾहिं अञा बि मुंहिंजो मसइलो हल न कयो आहे त सॼी सिंध में प्रेस क्लबनि ते एहतजाज करण खां पोइ सिंध सरकार जी बेहसीअ ख़िलाफ़ पाण खे सरेआम बाहि ॾेई साड़े छॾींदुसि, जंहिंजी समूरी ज़िमेवारी हुकूमती धुर जे वॾेरे ते आइद थींदी।